बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बसर जो ॻाढ़ो दाग पचाए उन में शामिलु कंदासूं कटियल ॻाढ़ी गजरूं, कटियल पटाटा, पीज़, सावा मिर्च ऐं कटियल टमाटो ऐं कुझु ख़ुश्क मसाला, दालचीनी, अछो जीरो, तेज़पतो, ॻाढ़ा मिर्च पीठल हेड, पीठल धाणा, लूणु ऐं थोरो पीठल गरम मसालो। पोइ इन्हनि सभिनी मसालनि सां गॾु इन्हनि भाॼियुनि खे असां चङी तरह भुञंदासूं। चङी तरह भुञण खां पोइ असां इन में शामिलु कंदासूं पाणी। अगरि किलो चांवर आहिनि त उन में असां 1.5 किलो या 1.5 लीटर पाणी विझंदासूं। जॾहिं पाणी टहिकणु लॻे भाॼियुनि सां गॾु त उन में शामिलु कंदासूं भिगल चांवर। पोइ असां चांवरनि खे रधणु ॾींदासूं जेसिताईं उनजो पाणी ख़ुश्क थिए। जॾहिं चांवरनि जो पाणी ख़ुश्क थिए ऐं दम ते अचण जी करे त उन जे मथां असां हारींदासूं गिदामिड़ीअ जो पाणी ऐं थोरो ज़र्दे जो रंग जेको असां पाणीअ में भिॼाए रखियो हुओ उहो मथां। पोइ असां इन्हनि चांवरनि खे ढकु ॾेई दम ते रखंदासूं तक़रीबन 10 खां 12 मिंट। 10 खां 12 मिंट दम अचण खां पोइ तयारु आहे असांजो मज़ेदार ऐं लाजवाब जल्दी ठहंदड़ भाॼियुनि जो पुलाव।